पोइ कमदार इनके सुभाणे घुराए ये ज़ालिम आखिर केस ताईं न गोठ जे मथों ज़ुल्म कंदा रहंदा। इते भी अॻिते न वञो। जेकी मूंखे सम्झ में ईंदी तीअं ई कंदुसि। मुंहिंजे पैसनि खे 1 साल थी चुको आहे। शहबाज खान अॼु तोखे मैं करण अॻिते न ॾींदुसि। भैयास गोदा कसम पेट मुझे पुत्र दीवान बाबू मरी नवे बाबू बीचारी गया तुझे वडेरनि हिन ॻोठारनि ते ज़ुल्म जा पहाड़ किरिया आहिनि। रहाई मां न पर तव्हां असां सां न आहे रहायो। तंकू बनिए खट भेरो क्यों से असां जियूं रक्त मजलूमन जी पियूं जो नालो मौत आहे मौत। सब बाहर कट गोली सीने में नहीं सफा परून कर छंदो साईं। छा इन छोरे जी एतिरी जुरत महबूब तो इहो सुठो न आहे कयो। हिकु दफ़ो न पर 1000 दफ़ा तोखे चयो आहे। तू केर थींदो आई मूंखे झलण वारो। त पोइ तव्हां ज़ालिम माण्हुनि खे हिन धरती ते रहण जो को हक़ न आहे। असांजी पहिरीं सरजी आई आहे जेको ॻोठारो स्कूल आहे न इहो बंदि करायूं। न छोरा पढ़ंदा न ई वरी अॻिते वधंदा। असांजी बड़ियूं केरु कंदो? माना त वही तो मास्टर अञा ताईं कोन थो मुड़े। उहो मास्टर मोहब्बत जी पटी पढ़े थो त सही आहे। न त हुनखे हिकिड़ी गोली हणी रस्तो साफ़ करे छॾियो। त पोइ अदा ठीकु आहे मां हिन मास्टर खे मोहब्बत जी पटी सां सम्झाईंदुसि। सम्झो त वाह त पोइ गोलीअ जी पटी सां सेखारींदासीं। त पोइ ठीकु आहे जल्द में जल्द उते वञी हिन कम खे अॻिते कयो। ठीकु आहे अदा इन मास्टर वही तॾहिं वेंदुसि जे मोहब्बत जी पटी सम्झे थो त वाह न त पोइ हिनखे सम्झाइणो पवंदो। बेहाल कमदार हारनि जो हा भोतार अॼुकल्ह हारी जी मस्ती में हारियुनि सां हिसाब किताब छॾाए वई न कमदार। अदा वारी ॻाल्हि में हारी हिसाब किताब छॾाईंदा आहियां न। भोतार सॼो हिसाब किताब लिखियो पिया चई त सुभाणे मुठी खां वठी हारियुनि खे कीअं कयां। त पोइ कमदार इनके सुभाणे घुराए मां हिसाब सिधो करे छॾियां। मथों सड़ो बि तयारु लॻो। भोतार सुभाणे मां हिमत ई वठी थो हारियुनि
के एक जी पेट जो इमर बेईमानी भी न कराई कर हलियो हलियो आप पंहिंजे पीउ जो घर सम्झो हलियो आहे। वालेकुम सलाम। कमदार खेरा कमदार खेर में चढ़ थियो गोर रेस गोरा देवता कपे हिसाब किताब अची छड़ाए वंजा कमदार बाबे जी त तव्हांखे हिसाब किताब ॾींदे हीअ सॼी उमिरि ई गुज़री वई आहे। तव्हां वॾेरनि मां को ख़र्चेल न आहे निकितो। आख़िर असां ग़रीबनि खे छॾींदव बि न। जल्दबाज़ी न थी। हाँ कमदार हल मां सुभाणे ईंदुसि। पुट असां ग़रीब आहियूं हिन सां न पुॼी सघंदासीं बाबा। बाबा साईं ग़रीब ज़रूरु आहियूं पर इज़तदार आहियूं, बेग़ैरत न आहियूं जो इन वॾेरनि जी असां ग़ुलामी क़बूल कयूं। बाबा आख़िर इन वॾेरनि जी असां केसि ताईं ग़ुलामी कंदा रहंदासीं। मां हलां मासा त गदरा आहे न अलाह वॾो आहे। मासा त बेशक रब साईं वॾो आहे पर इहे वॾेरा असांखे जीअण त छॾनि न। बाबा साईं जी इन वॾेरनि जी ग़ुलामी कंदे कंदे सॼी उमिरि गुज़री वई यार। मासा त गुज़री वई। मासा त गदरा आहे न कुझु बि न थींदी। कमदार खेर में आए वा कम छड़ाए ओता कदे जो रेस गुरा थई कसम पेट जो हाजिर कमदार चा तो सब देर न कर जल्दी च मुझे पयो कसम पेट जो दारा किया चढ़ थियो बा भोतार घुरा थी ओता कते तकड़ो अच कसम पेट जो हाज़िर कमदार है कम छड़ाए बा चां दो तू हल मां चां दो बाला खा अच जा कसम पेट जो अस्सलामुअलैकुम भोतारा। वालेकुम अस्सलाम। बेखबर कमदार हारनि खे न्यातो ॾेई आए या न? भोतारा न्यापो ॾेई आयो हाने अचनि था पिया कसम पेट जो कमदार कुछ हारी अची चुका आहिनि। वञ किताब खणी अच हिननि सां हिसाब किताब करणो आहे। सिजावल जी अदा गोर जो खातो खोलियो। आइए तो कमदार
गोर जो हेल पतल केतिरो बीठो होता रे छा वरी छा थियो 5 लख जो पेट जो कसम आहे। गोर तुंहिंजो अन्न सिर्फ़ 5 लख रुपए जो थियो आहे ऐं मुंहिंजा पैसा तुंहिंजे मथां 10 लख रुपया आहिनि। छा भोतार तुंहिंजो एॾो कर्ज़ मुंहिंजे मथां थी वियो आहे छा? छा मुंहिंजा पैसा न आहिनि छा? भोतार एॾो कर्ज़ थियो आहे खई रहम कर। गोर 5 लख तुंहिंजा विया, बाक़ी 5 लख असांजा बीठा अथई। जेकी अदा ॻाल्हि कई न इहा सरासर सही आहे। हाणे हल बाबा हल हल। सिर्फ़ असां जीऊं, रत ग़रीब हारनि जी पीऊं। हा कमदार बेहाल हवाल हिन जो खातो ॾिस। होता रे इन जो खातो ॾिसी छॾियो आहे 7 लख रुपया अथसि कसम पेट जो। हा नज़ीर तुंहिंजो असां वटि अन्न पहुतो आहे 7 लखे जो ऐं असांजा तोॾे थियनि था 14 लख। टोटल 14 लख रुपया आहिनि। 14 लखनि में 7 लख रुपया तुंहिंजा सिधा थी विया, बाक़ी 7 लखनि जो तूं मुंहिंजो कर्ज़ी थिए। छा भोतार तव्हांजो इहो कर्ज़ क़यामत ताईं न लहंदो छा? असां बि इहो ई था चाहियूं त ईअं क़यामत ताईं तव्हां हारनि ते असांजो कर्ज़ हुजे। भोतार ख़ुदा जे कहर खां डिॼो, क़बर में हलणो अथव। छा अॼुकल्ह हारी वॾो मस्तियुनि में ऐं ॾिसी थो न छोरनि जो ॻाल्हाइण। भली केतिरी बि हारी मस्ती छो न कनि, पर मां व्याज में हुननि सां घटि कोन कई आहे। उहो ईअं अदा सॼे तर में असांजो ई त व्याज हले थो। सिर्फ़ असां जीऊं, रत ग़रीब हारनि जी पीऊं। बेहाल हवाल कमदार वज़ीर जो। होता रे इन जो छा थियो? हे त सड़ी वियो सफ़ा, हिन जो लख अथई कसम पेट जो। तो भला कमदार हेल वज़ीर जी बनी सफ़ा अन थोरो कयो आहे। होता रे जेतिरो फसल सां महिनत कबी त ओतिरो फल मिलंदो न। ॾियूं था 3 बोरियूं विझनि था 1, जे ॾियूं था 4 बोरियूं त विझनि था 3। ॿिए जो वञी खपाईंदा त बनी जो कहिड़ो ॾोह आहे? बाबा साईं कसम पेट बुखे जो। त पोइ कमदार तूं छा कई? हाणे पी छकाईंदो कर न। कमदार छॾ हाणे इन्हनि ॻाल्हियुनि खे। मुंहिंजा पैसा टोटल 11 लख रुपया आहिनि। उन मां 1 लख रुपया तुंहिंजो अन्न आयो आहे, बाक़ी 10 लख रुपया मुंहिंजा तुंहिंजे मथां थिया। होता रे एॾा 10 लख रुपया मूं ॾे कुझु रहम कयो पिया मां बचड़े वाल आहे पिया। बाबा साईं वॾे सां हिसाब किताब छॾाई आई या कोन? पुट हिसाब करे आयो। पुट पैसा मुंहिंजा कोन बचा। पुट पैसा अञा हुननि जा बचा कान्हे। बाबा इन्हनि जो बि कर्ज़ लहंदो या ॾींहं क़यामत ताईं बीठो हूंदो जो अञा पैसा हुननि जा असां ॾे थियनि था? पुट पिया था व्याज हणनि। ओ बाबा साईं कहिड़ी ज़रूरत आहे जो असां हिन जी बनी कयूं ऐं गुलामी कंदा अचूं? अॼु खां पोइ हिननि जी बनी न कर। पुट हुननि जो व्याज वधी वियो आहे। बनी हाणे नथा छॾे सघूं, न त पुट लॾाए छॾींदा। बाबा साईं इन्हनि जी गुलामी खां हाणे तोखे जल्द खां जल्द मां आज़ादु कराईंदुसि, छो त इन्हनि जो ॾाढ हाणे असांजे मथां न हलंदो। हा बाबा साईं घणो वक़्तु न हलंदो।
प्राणी ते रेण त मां ॿरी न पियो ॾेई ॾियां। बाबा सुबह क्या कियो? अलग रखे अरे मास्टर के घणा दफ़ा चयो आहे त हिते ॿार न पाईंदो कर मुंहिंजे ॻोठ में तॾहिं तूं कोन पवंदी। आख़िर तव्हां वॾेर जो हिन जो मासूम गुलनि छा बिगाड़ियो आहे? अरे मास्टर तोखे इहा ख़बर नाहे ही जेकॾहिं पढ़ंदा त असांजूं पढ़ियूं केरु कंदो? आख़िर इहा सोच तव्हां वॾेर मां कॾहिं निकिरंदी? अरे मास्टर तू या मोहब्बत की पट्टी सा न समझन फैज़र वाड़ी तिखी करायो कसम पेट जो जे चई त सिसी धर्म धार करे छा कसम पेट जो न समझावे न अज हिन मास्टर के छॾूं था मां सां पंहिंजी बदली करा रिपोर्ट जाने ऐं ॿार जान मां जाने फैज़र एॾो ॾाढो चङो न आहे ताईं मासूम पढ़नि हिन जो मुस्तक़बिल सुठो थिए। मां इहो ई त चाहियां थो हिननि जो मुस्तक़बिल ख़राब थिए। ही चाली खण तारो स्कूल ते ऐं पंहिंजी बदली महिनत करा। अचो सवाल तो चाया पर तव्हांजी क़िस्मत अहिड़े माहौल में था रहो जिते मां तव्हांखे वधीक पढ़ाए नथो सघां मूंखे मोतमार धमकी बि मिलनि। साईं असांजो पोइ छा थींदो? हाँ साईं मां त डॉक्टर थियण थो चाहियां। साईं मां त पुलिस वारो थियण चाहियां। साईं मां त तव्हांजो उस्ताद ठहण चाहियां। तव्हांजो प्यार ॾिसी मुंहिंजी दिलि त नथी चए पर हितां जा ज़ालिम ज़मींदार मूंखे मौत जी धमकी था ॾियनि सो ख़ुदा हाफ़िज़। बबलू असां बि बाबे वारनि वांगुरु हिन जूं बनियूं कयूं। यार आबास असांजी क़िस्मत ई अहिड़ी आहे। यार अखो छा बाबा कल तवारे ॻोठारे ज़मींदारनि हिन ॻोठ जो स्कूल बंदि कराए छॾियो। बस पुट ज़ालिमनि खे अलाह साईं ड्रिगो रस्तो ॾिनो। बाबा साईं ये ज़ालिम आखिर केसि ताईं हिन ॻोठ जे मथां ज़ुल्म कंदा रहंदा? बस पुट छॾ हिननि ॻाल्हियुनि खे ईअं वणेनि थी अचनि। बाबा साईं इन वॾेरनि जो ॻोठारनि ते ज़ुल्म ॾिसी मुंहिंजी रत थी टिके रत। बस पुट तूं अञा ॿार आहीं तोखे ख़बर न आहे पुट इहे वॾेरा घणे वक़्त खां हिन ॻोठ ते ज़ुल्म कंदा था अचनि। बाबा साईं कुॾीं ज़रूरु ईंदो जो इन ज़ालिमनि वॾेरनि जो ख़ात्मो थींदो। पुट इहो ॾींहुं अलाह कंदो ईंदो। पुट
पुट मां बरने चक्कर ॾेई ठीकु आहे बाबा। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम कमदार खुशाबा अरे नज़ीर तोखे घणा ॾींहं अॻ में चयो त खाटी खणी छॾिजां त पाणी हलाईंदासीं। ट्यूबवेल मथां हलाइणी आहे हाणे 2-3 ॾींहंनि में, तूं अॼु तो खाटी खणी। कमदार नाराज़ न थी, अञा गोहर भराईंदो, वज़ीर भराईंदो, उन खां बाद में मुंहिंजो वारो आहे बाबा, भराईंदासीं न, खाटी खणी वेंदासीं अॼु। बस हाणे बस घणी ॻाड़ी हयई, खणो खाटी तकड़ में हणाए न पाहा कसम पेट जो। पानी में टेम पियो आहे कमदार ॻाड़ी थो। अस्सलाम वालेकुम गोर। वालेकुम सलाम। अरे गोर रुगी पंहिंजे माल लाइ तो गांव करी। कमदार बाबा नाराज़ छो था थियो? चओ त बाबा गांव जी मिठे उतां कते तव्हांखे पहुचाया। जल्दी कर, पंहिंजो बि गांव कर, उतां कते पहुचाए वञ। इते भी होते न वञो, जेको भी मोबाइलियूं सामान पैसा तो ॿाहिरि कढो। तो जल्दी कर देर थी थे। अरे तव्हां भी कढो। अचो साथियों। शहबाज दुबई मां काल कई। छा पियो चवे? अदा चए पियो त हाणे बार जी मौसम शुरू थी वई आहे, सो हाणे दुबई में रही रही बोर थी पियो आहियां, सो हाणे चए पियो त मां हेॾे अचां। वेलकम माय ब्रदर शहबाज खान, वेलकम। पोइ अदा रिजावल अदा जे अचण जो बंदोबस्त कयो नहीं जान। अते शहबाज चयो त मूंखां संगत लाड़काणी ठाण आहे, तव्हां का बि तकलीफ़ न कजो, मां तव्हां वटि बासलामत पहुची वेंदुसि। कोई ठीक है अदा। बाबा सॼी उमिरि में ज़ालिम वॾेरनि जी ॿनी गई अथई। बचो त कॾहिं कुझु न आहे, रहंदो उन्हनि जो असांजे मथां सालों साल वञे थो कर्ज़ वधंदो। बाबा बस ॿनी खां ॾियनि जवाब। पंहिंजे ॻोठ में हाणे होटल था खोलियूं, होटल खोले जेको कमाईंदासीं हुन ज़ालिमनि जो कर्ज़ लाहींदासीं। पुट कर्ज़ हुननि जो असांजे मथां घणो आहे, जेको असां नथा लाहे सघूं। त बाबा साईं पोइ इन ज़ालिम वॾेरनि जी इन ई गुलामी असां कंदा अचूं। गुलामी न पर असांजो पोरियो आहे। बाबा इहो कहिड़ो पोरियो जेको सालनि साल असांखे कर्ज़ी करे। पुट इहे ॻाल्हियूं न कर। पुट मथे में सूर आहे, थोरा ज़ोर त ॾे। छो बाबा न त हलूं डॉक्टर ॾे। अहिड़ी ॻाल्हि न आहे, ज़ोर ॾे। रात जा 12 थी चुका आहिनि, अञा ताईं शहबाज कोन पुॼी सघियो आहे। अदा साईं सां हाणे राब्तो थियो,
कुझु लाड़काणे जा दोस्त उन्हनि मानीअ हाणे घर जो निकितो आहे बाबा साईं घबराए नथा शहबाज खान अल्लाह ख़ैर करे अची वेंदो बाबा साईं अची वियो कसम पेट जो वालेकुम अस्सलाम शहबाज उते काफ़ी सफ़र जो थकु हूंदो तूं वरी कमरे में आराम कर कचहरी थी अचनि ठीकु आहे मासा त अॼु खेर त आहे हथियार खणाए थी मासा त अॼु खां पोइ हाणे शराफ़त वारी ज़िंदगी न बदमाशन वारी ज़िंदगी गुज़ारींदासीं बदमाशन वारी मासा त तुंहिंजी ॻाल्हि त सही पर मासा त नाराज़ थींदो मासा त बाबो नाराज़ थिए त भली थिए पर अॼु खां पोइ बाबे जी न हलंदी जेकी मूंखे सम्झ में ईंदी तीअं ई कंदुसि हा मासा त तीअं ई कंदुसि पोइ जेका तुंहिंजी मर्ज़ी त पोइ अचु मासा त मूंसां गॾु अरे गोहर असां खां वठी थो वञी 5 बोरियूं 3 थो छटणी 2 काने थी वञनि कमदार 5 ई बोरी छटियूं अरे ख़बर आहे बनी कोन थी तवारी ॿुधाए त मूंखे 5 बोरियूं विधल आहिनि कसम पेट जो कमदार अहिड़ो ई त पोइ छटणे महिल ईंदो कर न अरे मां को वांदो हाँ छा सभिनि हारनि जे मथां बिही ऐं भाण छटायां कसम पेट जो कमदार तूं वांदो न असां को वांदा आहियूं छा अरे हाणे घणो मुहांडो न थी वॾो ई इज़त थो कयां तॾहिं न त कुहाड़ियुनि जा पहाड़ खायां कसम पेट जो कमदार एॾो बेहया न थी कुझु फज़ीलत सां ॻाल्हाए अरे हिकु त भाण खपायो अध जो अध वरी फज़ीलत जो मां ॻाल्हायां कमदार घणी ॾियारी न हलण जी कर अरे गोहर ॾियारी मां थो हणां सुबुह लाकू त ॾियारी तूं थो हणी कसम पेट जो कमदार हाणे तूं हलण जी कर काथे मुंहिंजो पुटु न अचे लाही न पटको तवारो पुट को वरी मुहांडो आशा अचे त कयांसि कुहाड़ी सां टुकर पेट जो किथे अची न वञे मां हलायां थो अदा सिजावल जी अदा अदो शहबाज अञा निंड मूं नाहे उथियो छा अदा शहबाज राति काफ़ी देर सां आयो उनखे सफ़र जी थकावट आहे उथियो हूंदो बाबल साईं हुकुम कयो त निंड मां उथारे अचां कसम पेट जो न कमदार न शहबाज खान खे डिस्टर्ब न कर न कमदार न अदा खे निंड मां उथारण जी ग़लती न कजां बाबल साईं नंढो बोदार बि अची वियो न शहबाज केॾी महिल उथियो निंड मां निंड त पूरी कयव न दादा मूंखे त काफ़ी टाइम थी वियो निंड मां सवेर उथियो हुउमि मां त पंहिंजे कमरे में मोबाइल पियो हलायां सोचुमि त मां तव्हां सां कुझु घणियूं कचहरी कयां शहबाज ॿिया कहिड़ा हाल हवाल अथव दादा ई केरु लॻो पियो आहे तव्हां ॿाहिरनि जूं दुआऊं ई न हा दा शहबाज असांखे बि तुंहिंजो इंतज़ार हो खेर सां पुॼी वई अदा शहबाज हाणे ॿाहिरि खणो रहियो आहे हाणे हिकिड़े पंहिंजो धंधो ऐं कारोबार संभाल शहबाज अधो वॾो सच पियो चई बसि हाणे पंहिंजो हिते कारोबार संभाल ठीकु आहे त विझावल जेका तव्हांजी मर्ज़ी
हाँ नज़ीर कीअं अचण थियो आहे? बबल साईं हिकिड़ो मुंहिंजो अर्ज़ु आहे। मुंहिंजा बचड़ा बीमार आहिनि, 2-3 हज़ार खपनि। अड़े हेॾे नज़ीर हिन महिल वठण खां त वठो था, पोइ उन मुद्द में वरी इंग्लिश था ॻाल्हायो। हेॾे छा ख़ैरात थी विराइजे छा? उतार कुझु हज़ार ॾियो, मूंखे ज़रूरत में आहिनि ख़ुदा जे वास्ते। अरे वठण खां त निमिरा थी था जो, वरी ॾियण महिल वरी चओ था त भोतार खे असां ॾे एॾो कर्ज़, असां ॾे हेतिरो कर्ज़। कसम पेट जो जी वटि 6000 रुपया अथई। ही त भोतार 3000 आहिनि। ही 3000 न पर 6000 अथई। 3000 इहे थिया, 3000 मुंहिंजो व्याज अथई। भोतार जेके थिया बाबा ॾींदासीं हाज़िर। मुंहिंजो नालो आहे कमर, मां मज़लूमनि जे लाइ आहियां दमर। राणी आखिर असां केसी ताईं लिकी लिकी मिलंदासीं? दिल त चवे थी मुंहिंजी पाण में शादी करे ऐं हिकु घर वसायूं। हाँ दिलबर, मुंहिंजी दिलि बि इहा ई थी चाहे त तूं मां शादी करे पंहिंजो घर वसायूं, पर अदा साईं खे केरु सम्झाए? राणी सोट सूमर खे तुंहिंजे रिश्ते लाइ जीअं ई सोट हा कई, तूं मां जल्द में जल्द शादी कंदासीं। उमेद आहे त मुंहिंजो भाउ तोसां हा कंदो। सच त इहो ई आहे राणी, मां तोखां धारा थोरी सघां। हा दिलबर, मूंखे बि तुंहिंजी मोहबत ॾाढो तड़पायो आहे। चरी मुंहिंजी दिलि खां तूं पुछ, मुंहिंजी दिलि ते छा थी गुज़रे। मां बि तुंहिंजे इश्क में चरनि वांगे घुमंदो थो वञा। अलाह कंदो असां जल्द में जल्द मिलंदासीं। मां हाणे हलां थी, काफ़ी देर थी वई आहे। सही आहे राणी, पंहिंजो ख़्यालु रखिजा। सावण त पहुची वियो अथव, वधीक ॻाल्हायो त? हा सावण, तोखे 1 साल थी चुको आहे। पैसा मूंखे वापसि छो न ॾिना अथई? हा भोतार मूंखे मजबूरी न करे न अची सघियमि। हा भोतार तव्हांखे पंहिंजा पैसा ॾींदा। सावण, मुंहिंजे पैसनि खे 1 साल थी चुको आहे। पैसा मूंखे हिन वक़्तु खपनि। अड़े हेॾे पैसा अॼु ॾी या सुभाणे, तोखे हर हाल में पैसा ॾियणा आहिनि। भोतार साईं नाराज़ न थियो, तव्हांखे अॼु न सुभाणे पैसा मिली वेंदा। शाबाश, सावण जे खाते खे खोल। सावण खे 1.5 लख ॾिनो हुओसीं 6 महीननि लाइ। हा सावण, तोखे 1.5 लख रुपया ॾिनो हुओसीं 6 महीननि जे लाइ। हाणे साल थी चुको आहे। हाणे तोखां 3 लख रुपया वठंदासीं, 3 लख रुपया, ऐं तोखे उहे ॾियणा पवंदा। भोतार साईं असां वटि एतिरा पैसा त कान्हनि। जेके घर में ढोर ठगा ॾेई खपाए, ड्रेस खे पैसा त ॾियणा अथई न। बाक़ी त कोन कंदी कसम पेट जो। कमदार, सावण खे ईअं माफ़ कोन कंदासीं। छा चाचे जो पुटु आहे छा? मुंहिंजो नालो आहे कमर ऐं मां आहियां मज़लूमनि जे लाइ दमर। बाबा साईं मां त माफ़ करणे ॻाल्हि न कई, सुभाणे तव्हांखे पटे सटे पैसा ॾींदासीं। घर में 2 ढोर बीठा अथसि, हुकुम कयो त काहे जो कसम पेट जो। शहबाज़, सुभाणे वारे सिज में साण वारे जा जेके बि ढोर आहिनि न, उहे मुंहिंजी औताक में हुजण खपनि। सुभाणे असां ईअं ई कंदासीं। साईं एतिरो दाद चङो न आहे। हल निकिरण थी कसम पेट जो।
चंद्रू उथो सॼी राति पे गुगराया उथो बात कुछ न आहे थियो उथो चांहि जो बंदोबस्त कयो बाबा चाहे तू वठी अच बाबा चांहि अची त मां पिया टुबी वञा हाँ बाबा मूला पापा वठी जा निंड में ॾाढी बुख लगी अरे चंद्रू मां चांहि वठी थो अचां तव्हां हथ मुंहुं धोई घोड़ी करे वेही रहो अदा लानत बाबू गज मूला पापा थोड़ी दे चबीरो अदा पपट पापा मां बि खाईंदुसि हाँ लानत तो के पलालू खाई दी तो गुड़ी करे मुंह धोई ऐं बाबू जा चांहि त पीऊंगा कीअं आयो वज़ीर होतार साईं आयो हूंदो रोकड़नि जे लाइ तव्हां लाइ वरी कहिड़ो हरायो फाटो अथसि कसम पेट जो अकल साईं जो पुट चा कोन आहे मूंखे पैसा खपनि दादा देश पैसा किथे छोरो न मरी पए पंहिंजी इलाज कराए दिमाग़ सां पर 2000 रुपया बि ॾेई हाज़ुर भतार जेका छा ॾींदासीं तोखे त ख़बर आहे त मुंहिंजो नालो आहे कमर ऐं मज़लूम जे लाइ हा दमर असां पियो न अहिड़नि मज़लूमनि जी पियूं कहिड़ो पखी आहे जेको असांजी बनियुनि में ख़ैर तूं हुस्न जी देवी केरु आहीं ऐं हिते तूं कीअं वेठी आहीं हिन झंग में मां हिन ॻोठ जी आहियां ऐं सूमर जी भेण आहियां पर तुंहिंजो कहिड़ो कमु मां बि हिन ई ॻोठ जो आहियां अॼु मां तुंहिंजो हुस्न ॾिसी चरियो थी पियो आहे सफ़ा बेशरम ऐं बेहया तोखे न्याणे जी चरी मां त मजबूर आहियां मुंहिंजी दिलि तूं ते चरी थी पई आहे ऐं मां तोसां मोहबत करणु थो चाहियां इहे दिलि जा ख़्वाब ॾिसणु छॾे ॾे मुंहिंजी मोहबत उन दिलबर सां आहे इहो दिलबर वरी केरु आहे अॼु खां पोइ दिलबर सां न पर तुंहिंजी मूंसां मोहबत इहो तुंहिंजो ख़्वाब ई रहिजी वेंदो हल हल परे थी त मां हली वञा त सुणा साईं इहा बि पंहिंजी दिलि जी हसरत पूरी कंदसि खेर में चढ़ विया अरे तोखे त असां चयोसीं न होॾे असांजो कर्ज़ु घणो आहे इन करे तुंहिंजो अॼु असां धोर करणु आया आहियूं इहो सरासर ज़ुल्म आहे तूं छा बि सम्झी पर अॼु कुझु न थींदुई अरे कमदार छोड़े धोर
शहबाज खान अज तोखे मैं का अॻिते न ॾिठुसि। यो तू गलत थो करी। शहबाज खान ग़लति या सही अॼु मां तव्हांखे मैं न ॾिठुमि। अकर कंदार तू अॼु ॾाढो गलत करियो हुई। तोखे इहो ॾाढो ॾुखियो पवंदो। अचो मूंसां। गोरा तोखे इन जे लाइ घुरायो आहे कल्ह तोरे छोरे विच ॻोठ मां मुंहिंजो भाउ शहबाज खान सावण जे घर मां मैं कायूं पियो अचे तुंहिंजे पुट महबूब मैं खे वापसि करायो आहे। हा गोहर मारियांसि त मां उते ई आहियां पर अदा वॾे जे सिर मूंखे मारियो। कई त वॾी ग़लती हई कयां सां कुहाड़ी सां टुकड़ा टुकड़ा पर भतार जे सिर मारे छॾियो कसम पेट जो। घणो सम्झायो समाज पर सम्झे ई नथो। बाबा साईं नओं रस्तो हली हली सम्झी वेंदो। गोर तुंहिंजो पुट सम्झे या न सम्झे पर असांखे सम्झाइण खूब ईंदो आहे। मूंखे हुकुम कयो त कढी चाल न मुंहिंजी बि दिलि ईअं थी चए त हिन छोरे महबूब जूं टंकूं वञी खट भेरो कयूंसि। बाबल साईं मूंखे ई ॾियो इजाज़त भञासि गोॾा कसम पेट जो। वैसे हे भरो छॾियो मां वञी सम्झायां थो। मुंहिंजो नालो आहे कमर मां मज़लूमनि जे लाइ आहियां दमर। गोर पंहिंजे पुट खे वञी सम्झाए न त उनजो अंजाम ॾाढो ख़राब थींदो। चाचू फाटी दो बाबा बाबू मरी नव्या बाबा बिचारी गया। बाप ने कई शादी कया तो रोई छो तो। अरे असांजी बी मां जे तू रोई छो तो फाटी छो तो। अरे लानत वागाल सैया असां शराब इतना से शरा अदा गोल अंडी मंडी रे शादी करा जान चले आए में बाबू चले तो सही ने तो अंडी मंडी शादी को टूटी रोटी के में छोरा छाते विंगट बारे तई छाते तो रोज में धन बाला न आगे रोए तो बाबे शादी सो गया ए अन्या का शादी कई है तो रोई छतो बाबा कल असांजे बारे में दो दफा मां समझो बाबू शादी करे। अरे तई तो लगे शादी मां तो क्या रो तागा अब तहां जी शादी कराई नो ओ मां कर दो। हां बाबा सच्ची बात करी सच्ची तो जी हां हां ना मस्जिद में हेलो भाई ना अच्छा जी अस्सलामुअलैकुम वडेरा। वालेकुम सलाम। वडेरा खेर में न्यापो कयो महबूब तोखे असां हिन करे घुरायो आहे तूं असांजे कमनि में ॾाढी टंग सोड़ाई। हा महबूब तूं ये मन मानियूं कोन हलंदई। वडेरा ये मन मानियूं न पर जेको तव्हां हिन ॻोठारनि ते ज़ुल्म था कयो उहो मूंखां बर्दाश्त नथो थिए। तूं को ॻोठारनि जो ठीको खयो आहे छा?
असां वॾेरा ॻोठ जा जीअं चाहे तीअं कंदासीं। असां ॼाणियूं ॻोठ वारा ॼाणनि, तुंहिंजो हुन में को बि वास्तो न आहे। तूं को ॻोठ जो वॾेरो आहीं छा? कसम पेट जो। हाणे वधीक न ॻोठ वारनि ते तव्हांजो ज़ुल्म थियण न ॾींदुमि, छो त मां यारनि जो यार ऐं मज़लूमनि जो हमदर्द आहियां, हमदर्द। हल हल जेको करणो अथई कर वञ। हबीबा भोतार ॾिसी हिते ज़मीन ते भुलिजी पियो आहे। सावण लॻे थो मूडे थो अचे, मूडे हुननि जो कर्ज़ रहियल आहे। मूंखे बि लॻे थो त इहे टूॾे ई था अचनि, मूडे बि कर्ज़ रहियल, मुंहिंजी बि में कया महबूब मोटराई। त पोइ यार लॻे थो त मुंहिंजो बि बकरियूं कहण ईंदा। भोतार कीअं अचण छो? हा बबल साईं कीअं अचण छो था? अरे हबीब तोॾे कर्ज़ रहियल आहे रेत जो, तॾहिं तोॾे आया हूं बकरियूं कहण। कसम पेट जो। तोखे पैसा ॾींदे पूरो साल गुज़री वियो आहे, तो हींअर ताईं पैसा न ॾिना, न वरी ओताक ते आयो हुई। अॼु पैसनि जे बदिले तुंहिंजो ही धण काईंदासीं। बाबल साईं मुंहिंजो धण न काए पैसा मां तव्हां ॾींदुसि। हाणे घणो वक़्तु गुज़री वियो आहे, तुंहिंजो माल काईंदासीं, माल। इहो मूं मिसकीन ते ज़ुल्म न कयो। शहबाज़ खान, आख़िर हिन ॻोठ वारनि ते तव्हां ज़ुल्म कॾहिं बंदि कंदव? ए तूं असांखे छॾ, तूं असांजी जान छॾींदे या न? अरे महबूब तूं असांखे ॻिची में पयो छो ही? कसम पेट जो। अरे जेके तुंहिंजे वॾेरनि हिन ॻोठ वारनि ते ज़ुल्म जा पहाड़ किरिया आहिनि, इहे मूंखां बर्दाश्त नथा अचनि, नथा अचनि। तव्हां वॾेरनि हिन हारनि ते एतिरो त व्याज लिखियो आहे जो हू लाहे था सघनि, न वरी पंहिंजो पेट पाले था सघनि। तव्हां व्याज न ॾियण जी सूरत में हिन मज़लूमनि जो आख़िरी गुज़ारो जेको माल आहे उहो बि काइण था चाहियो, त हिन मज़लूमनि जो हाणे आख़िर छा थींदो? आख़िर तव्हांजो हिन मज़लूमनि जे मथां चढ़ियल व्याज कॾहिं लहंदो? तव्हां जहिड़ा ज़ालिम वॾेरा हिन समाज में हूंदा त पोइ सिंध जे ग़रीब हारनि जो छा हाल हूंदो? छा हाल हूंदो? ये अरदायूं पंहिंजूं छॾे ॾे ऐं असांजे सब्र जो फ़ाइदो न वठ। अड़े असां चुप आहियूं, इन जो इहो मतिलबु न कढ त असां कमज़ोर आहियूं ऐं तूं असां ते ॾाढो कर। शहबाज़ खान, ॾाढो मां न पर ॾाढो मुंहिंजो रब आहे, जंहिंजी लठ खे ॿ मथा आहिनि, ॿ मथा। असां वापसि वञूं था, पर तुंहिंजो जल्द खां जल्द बिलो करणो पवंदो। अच कंदर। हल शहबाज़ खान, हल तकड़ो थी, तूं छा मुंहिंजो बिलो कंदे? हाणे मां तव्हांजो जल्द खां जल्द बिलो कंदुसि। महबूब तव्हांजा लख एहसान मूं मिसकीन जो माल बचाया था। हा हबीबा मूं ते बि महबूब जा थोरा आहिनि। हबीबा महबूब बि मुंहिंजी में मोटाई। हबीब, इहो तव्हां ते मुंहिंजो एहसान न पर इहो मुंहिंजो फर्ज़ आहे जो तव्हां ॻोठ वारनि जी इन वॾेरनि खां मां जान छॾायां। महबूब रब वॾी हयाती ॾींदी। महबूब कॾहिं कोसो वार न लॻंदी। चङो पोइ ठीकु आहे, जॾहिं बि को ॾुखियो वक़्तु अचेव हिन महबूब खे ज़रूरु यादि कजो। तुंहिंजो पुटु अञा ताईं बदमाशियूं बंदि न कयूं आहिनि। सिर्फ़ असां जीऊं,
रत मज़लूमनि जी पीउ गोर वारो पुट सभु हद ओरांगे चुको आहे। बाबा साईं मां सम्झाए थकिजी पियो आहियां। जीअं तव्हां चओ तीअं मां कयां। पुट मूं जो जीवन त जंजाल करे छॾियो आहे। गोहर तुंहिंजे ई करे तुंहिंजे पुट खे असां माफ़ कयोसीं, पर हाणे उनखे असां सज़ा ॾींदासीं। हा गोहर न त हिकु गोली हणी मारे न छॾियूं एॾियूं असां सां नाजारियूं करे। गोहर न त मां ई न टुकर करे कुतनि खे ॾियां सां कसम पेट जो। बाबा साईं मुंहिंजी ज़िंदगी त ज़हर करे छॾी अथई। बापा जी ज़िंदगी को हाणे बेज़ार थी चुको आहियां। दिलि त चए थी मां ज़हर खाई मरी वञा। सम्झाए पंहिंजे पुट खे न त ॾाढो रोईंदे। जेकॾहिं तुंहिंजो पुटु हाणे असांखे हथ अची वियो न त सॼे कुह मां कढंदासीं, सॼे कुह मां। गोहर अल्लाह साईं खां इहा दुआ घुर त तुंहिंजो पुटु महबूब असांजे साम्हूं न अचे। जेकॾहिं ईंदो त पोइ मरंदो। हा, छो जो मुंहिंजो नालो आहे कमर। मां मज़लूमनि जे लाइ कमर। बाबा मुझे शादी करना है, रोना है तो बस कर पहले मत शादी करना। बाबा बीबी शादी कर दे। अरे लानत बी शादी कनु त जीअं बी तव्हांखे माउ मिले उहे माउ त मरी वियव। अरे छोरा पोपट दानस तो बंदो जी यही खुशी मिली थई। बाबा मुझे शादी है शादी। पापा तो के दिन शादी करने। अरे तू वहां के भाई दो केर। बाबा बात रंदी रह लगी पे आई का की मुझसे शादी कर का की मुझसे शादी कर पर मां ये सा न कर। हां शादी कंदुम सिर्फ जो पान शादी कंदुम जो केसा न। हां ये के साथ में छिचड़ा। अरे पोपट तोखां त मुंहिंजो पुट लानत भलो आ। पोइ तो पहले शादी तू कर त पोइ असां कंदासीं। अरे लानत तू वापे के तो शादी कर पहिरों जो बाबू शादी कंदो असां करेंदासीं। अल्लाह जो कसम बाबू पूरा जो होणई। अरे लानत पुट तो न दे त तू पंहिंजी शादी कर त असांखे ॿी माउ मिले। बाबा मां तोखे का तो चऊं ॿी शादी कर। बस क्यों जान में के शादी करो सिर्फ मां कर। हां खबर जो या मास्टर अंधो योरी के देखा तू ते वहां तो से शादी बाबा शादी हो तो करे बुझो मुखे नहीं। हो जो ते नहीं के जावा मुझो थोड़ा दे बकरी के भैया। पुत्र महबूबा वडेरन सां तू छो थो चाहीं। बाबा वडेरनि सां मां न पर वडेरा हिन ॻोठ में ॾाढो ज़ुल्म था कनि ॻोठारनि सां, जेको मां बर्दाश्त नथो करे सघां। बाबा पुत्र हो ॻोठ जा वडेरा आहिनि, असां ग़रीब बाबा हुननि सां कोन पुॼी सघंदासीं। बाबा ग़रीब ज़रूरु आहियूं पर इन वडेरनि सां पुॼी ॼाईंदासीं। पुत्र हो घणा आहिनि, मुंहिंजो तूं हिकिड़ो ई सहारो आहीं, इन ॻाल्हि तो लही वञ। बाबा पाणी सिर खां हाणे चढ़ी चुको आहे, ॿुॾणो न पर इन पाणी मां हाणे निकिरणो पवंदो। इन वडेरनि इन ॻोठारनि जे लाइ धरती ड्रामो कई आहे। बाबा साईं ड्रामो कई आहे। पुत्र भला तूं ॻोठार में ठीको कयो आहे छा? ॻोठ में ॿिया बि त माण्हू रहनि था न। बाबा ॻोठ ॼाणे त वडेरा ॼाणनि, विच में तुंहिंजो कुझु न वञे। बाबा साईं इन वडेरनि जो ॻोठारनि ते ज़ुल्म ॾिसी मुंहिंजी रत थी टिचके रत। बाबा तूं वरी चईं थो तुंहिंजो कुझु न वञे। बाबा
तूं बस करे ॾिस त इन वॾेरनि खे कीअं तो भोलड़े वारा टपा ॼणायां टपा। पुट मुंहिंजे मुंहं खां पोइ धीअ वणे वञी तीअं कजांइ। बाबा मरन तुंहिंजा दुश्मन तुंहिंजे ई जेरे इन वॾेरनि जो ॾिसजांइ त अहिड़ो हशर कंदुसि जो ही पूरो ॻोठ ॾिसंदो। पुट इहे अरदायूं छॾे ॾे, जे ईअं कंदे त मुंहिंजो मुंहुं ॾिसंदे। बाबा तूं माच करे वेही रहो घर में, जेको मूंखे सम्झ में ईंदो सो ई कंदुसि। बसि पुट अलाह वाही अथई। महबूबा तूं हिते? अरे तूं असां सां कहिड़ी राह आहे जो तूं हिते आयो आहीं? रहाई मां न, पर तहां असां सां न आए रहा आहियो। तहां मुंहिंजे पीउ ते एतिरो दबाव विधो आहे जो हू पंहिंजो पाण खे मारण ते मजबूर थी पियो आहे। तुंहिंजो पीउ असांजे करे न, पर तुंहिंजे करतूतनि जे करे पाण खे मारणु थो चाहे। तो वरी कहिड़ो पीउ जी दिलि ठारी आहे, केरु मरे या जिए तंहिंमें असांजो छा? सुभाणे मुंहिंजे पीउ खे कुझु बि थियो त तहां वॾेरनि जो ख़ैरु न हूंदो। असांजी औकात ते अची असांखे ई धमकी थो ॾे। त मां तव्हांखे सिर्फ़ धमकी ॾिनी आहे, सुभाणे तव्हांखे मां मारे बि सघां थो। हा मारे बि सघां थो। बाबा साईं छोरो त वॾो उड़ेरे थो कसम पेट जो जे हुकुम कयो त कयां शिकार मुंहिंजे दर ते पाण आयो आहे। जो मुंहिंजो नालो आहे टंबर ऐं मज़लूमनि जे लाइ डमर। वॾा डमर त अॼु हिन ॾे आयो आहे। उहे ई गिदड़ पंहिंजे घर में छी हूंदा आहिनि। ज़ुबान खे लगाम नेड़े न शहबाज खान न, हिनखे मारबो न, पर हिनखे कैद करे हिनखे तड़पाए तड़पाए हिते मारींदासीं। इहो त वक़्तु ॿुधाईंदो केरु थो कंहिंखे तड़पाए तड़पाए मारे। हिनखे वठी कैद कयोसि वञी। बाबे शादी को न कईया जो अल्लाह सही ना दिया। ओ बाबे शादी को न कईया जो अल्लाह सही ना दिया। झुमरी बजायो 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 दियो कुछ ने दो लूसी तुझी मोटी शादिया। बाबे शादी को न कईया आयो शादी करो शादी करो शादी को बेटा अंदर खोल ताले के। फाड़े छा तो ॾिसी जुल्म कयो अथां त हिते कयो। सुभाणे मां तव्हां ते हितां खां वधीक जुल्म कयां। असांजे केस में पोइ बि आकड़ नथी वञे। ओ ज़ालिम मानो ज़ालिम माण्हू मतलब जी दुनिया मतलब जी यारी तो बाज़ारी। अंदर दादी देती आ लगे अजी खां वठी हिनजी चूनो पाणी बंदि कर ऐं हिनजे पैर जे लाइ तूं मुक़रर हूंदे अचूं था गॾु। कंदार मूंसां
कॾहिं पाण जी पारत आ गई ज़ालिम ज़मानो ज़ालिम माण्हू मतलब जी दुनिया मतलब जी यारी तो पुट बाबा तुंहिंजे मन खां अॻ में पर पाण खे छो न मारियां बसि पुट हाणे मूंखे माफ़ कजो पुट वही पुट मां वजे सूर न कहा मातड़ तू जा काई वॾी ग़लती कई आ बस पुट हिन सूर न कहा पुट मौत ही भलो आ पुट महबूब खे चइजे मूंखे माफ़ कर मातड़ तू पाण खे मारे वॾो ज़ुल्म कयो आहे कमदार घणा ॾींहं थी आदमी बनी नथो घुमाई बाबल साईं नंढड़ा ॿार त न आहियूं जो तव्हांखे चीच खां वठी बनी ते घुमाए अचां अचो त हलूं कसम हिन पेट जो बस कमदार बस घणो मामलो न थी बस हाणे बस कमदार घणी तैयारी न नथो कर होता साईं तव्हां बि घुमण जी ॻाल्हि हुई त मां तॾहिं चयो ठहियो हल में थी कसम पेट जो अचो तुम्हारी माशाअल्लाह कणक तो जबरदस्त थी आ होता रे सॼो ॾींहुं ॿनिन में पिया ऐं महिनत था कयूं तॾहिं ही दाणा थिया आहिनि न भला ईअं थींदा होता रे हे त हारी आहे सचार जेको सॼो भाण बनी में विझंदो आहे ऐं वॾो हे सचार माण्हू अथई कसम पेट जो शाबाश 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 ईअं बाबा महिनत केदा तो ज़मीनुनि ते हो हारी न त महिनत कनि ई नथा बाबा साईं महिनत त कयूं था पर साल ते बचे तो कुछ भी कोन थो बाबा बाबल साईं तव्हां बि थोरो हथ रहम वारो रखो न असां हारिन ते अरे बाबा
तव्हांजो को बुखार थो थिएसि त बि असां खां पैसा वठो, को बीमार थिए त बि असां खां पैसा वठो, तव्हांजो ॿार डिलीवरी थिए त बि असां खां पैसा वठो, पोइ ऐं केॾो हथो हलिको रखंदासीं। ठीकु आहे दादा, हलो हाणे अॻिते हलूं, हुन हारनि जो ॾिसूं हाल छा आहे। भोतर हलाए निगा बानवा छा थियो जो एॾी रड़कई? खेर त आहे न? खेर न आहे, तुंहिंजो पीउ राति ज़हर खाई मरियो। मुंहिंजे पीउ ज़हर न, पर मुंहिंजे पीउ खे न वॾेरनि ई मारियो हूंदो। महबूब इहो सच आहे, तुंहिंजे पीउ ज़हर खाई पाण मूं आहे। इहो त तूं थो चईं, पर मुंहिंजी दिलि मञे ई नथी। बाबे खे कंहिं ज़रूर मारियो आहे। बाबो ज़हर नथो खाई सघे, हा नथो खाई सघे। मुंहिंजो कमु सिर्फ़ु तोखे ॿुधाइण। मां आज़ाद थी इहा जाच पाण कंदुसि, पाण कंदुसि। ॾाढो ग़लति। मोतार मूंखे 3 ॾींहं ॾियो बसि, तव्हांजो समूरो कर्ज़ु अदा कयो। अरे रफ़ीक, ॾींहं में पवंदो थो वञे, ॾींहं में पवंदो थो वञे। तोखे हाणे सज़ा ॾियणी पवंदी। तोखे सज़ा मां न, पर सिजावल खान ॾींदो, मुंहिंजो भाउ सिजावल खान। लोड पिस्टल। सिजावल खान अॼु ही तुंहिंजे हवाले आहे। जेकी बि सज़ा ॾींसि भली ॾेसि। सिर्फ़ असां जीअं रत मज़लूमनि जी पीउ अदा कमाए। ओ ज़ालिम ज़मानो ज़ालिम माण्हू, मतलब जी दुनिया, मतलब जी दुनिया, मतलब जी यारी। तौबा तौबा ज़ारी ज़ारी, ओ तौबा तौबा ज़ारी ज़ारी। ज़ालिम ज़मानो ज़ालिम माण्हू, मतलब जी दुनिया, मतलब जी दुनिया, मतलब जी यारी। तौबा तौबा असां जीऊं रत मज़लूमनि जी पीउ। तूं असांखे पैसा न ॾींदे। हिकिड़ी ॻाल्हि यादि रखो ॻोठ वारो, अगरि कंहिं बि वक़्त ते कर्ज़ वापसि न कयो त पोइ हुनजो अंजाम हिन वांगुरु थींदो, हिन वांगुरु। जो मुंहिंजो नालो आहे कमर ऐं मज़लूमनि जे लाइ कमर। अचो। अॼु छो न मां हिन खे बेवकूफ़ बणाए हितां आज़ाद थियां। पेट जे सूर जो मकर करे हितां आज़ाद थी वञी मालूम कयां त असुल हक़ीक़त छा आहे। बाबे साईं ज़हर खाधो या उनखे कंहिं क़तल कयो।
हाँ महबूब, हितां तोखे हर हाल में अॼु निकिरणो पवंदो। हिननि ज़ालिमनि जे क़ैद मां तोखे अॼु को न को नाटक रचाए आज़ादु थियणो पवंदो, आज़ादु थियणो पवंदो। ये बारे पेट में सूर मरियो मरे, ये बारे पेट में सूर मरियो मरे, दर खोले। चाचो रे चा दो मरियो मैं, अरे दर खोल रे मरिए दो मैं। अरे पेट में चाचो रे पेट में सूर छा थियो आहे? ॻाल्हि चिटी कर, छा थियो आहे? अरे सह कंदो आहीं, ख़ैर त आहे न? जल्द में ॿुधाए छा थियो आहे? हे कहिड़ी छिप मथां किरी थई, छा थियो आहे? ॻाल्हि कर। महबूब मूंखां भॼी वियो। अरे तोखे छाजे लाइ पिया रहियोसीं? ॿुधारे जीअं हुन पेट जे सूर जो मकर कयो। अरे तूं एतिरो कमज़ोर थी पए जो हू कैद थियल माण्हू तोखां भॼी वियो। असांजे कैद मां अॼु ताईं केरु निकितो न आहे। तूं इहा वॾी ग़लती कई आहे, इन जी तोखे सज़ा मिलंदी। सज़ा बि तोखे उहा ई मिलंदी जंहिंजो नालो मौत आहे, मौत। असांजी दहशत जेकॾहिं माण्हुनि मां निकिरी वेंदी त पोइ उनखे मौत मिलंदो आहे, मौत। मासा त तूं हिमल? हाँ मासा त मासा त वॾे रंगा तूं कीअं आज़ाद थी? मासा त अॼु मंझंदि मां वॾेरनि जी ओताक में हिकु नाटक रचाए मां भॼी आयो आहियां। मासा त मां हिन महिल तूं ॾे इन करे आयो आहियां त तूं मूंखे सच ॿुधाए त बाबा साईं पंहिंजो पाण खे मारियो या हुन ज़ालिमनि वॾेरनि मुंहिंजे बाबा खे क़त्ल कयो? मासा त इहा ॻाल्हि सही आहे। मासड़ ज़हर खाई ख़ुदकुशी कई। मासड़ मूंखे ईअं चयो महबूब सूरनि खां ज़हर खाधो आहे। मासड़ ॾाढो ग़लति कयो। मासा त बाबे मुंहिंजे सूरनि खां न पर हिन ज़ालिम वॾेरनि जे करे ज़हर पीतो आहे। बसि मासा त रब हिन ज़ालिमनि खे ड्रिघो रसो ॾिनो। मासा त आख़िर इहे वॾेरा इहे जागीरदार असांखे पंहिंजी ज़िंदगी छो नथा गुज़ारण छॾनि? मासा त इन वॾेरनि हिन ॻोठारनि जो जीअण जंजाल करे छॾियो अथनि। मासा त इहे वॾेरा
ज़ालिम माण्हू हिन ॻोठारनि ते ज़ुल्म जो सिलसिलो कॾहिं बंदि कंदा? आखिर कॾहिं बंदि कंदा मासात? कॾहिं बंदि कंदा? मासात रब वटि देर आहे पर अंधेर न आहे। मासात इन ज़ालिम माण्हुनि जो हाणे जल्द खां जल्द खात्मो थींदो। खात्मो। दादा सिजावल बाबे जी वफ़ात खे 10 साल थी चुका आहिनि ऐं मां थो चाहियां त बाबे जी ख़ैरात कयो। अदा साईं मुंहिंजी बि दिलि चाहे थी त बाबा साईं जी वरी ख़ैरात कयूं, सत राज अची खाइनि। बाबल साईं वॾी खैरात कयो त मां बि भत खावां कसम पेट जो। जीअं ई 7 लख रुपया असांजे हथ अची विया न त पोइ बाबा मिठा साईं जी ख़ैरात करे छॾींदासीं। दादा साईं मूंखे यादि पए कयो छा? शहबाज खान सुभाणे वञी सिकंदर खां 7 लख रुपया वठी अचिजांइ। ठीकु आहे दादा साईं ठीकु आहे। शहबाज खान थोरो ख्याल सां वञजांइ, असांजा दुश्मन बि सवाया अथई, मता को कुत्तो चक हणी अथई। हा नंढा पुत्र बाबल साईं सही पियो चई, पंहिंजो ख़्यालु रखिजो कसम पेट जो। अरे बस हाणे बस, घणो मुआंडो न थी, मूंखे पंहिंजी हिफ़ाज़त पाण करणी ईंदी आहे। असांजे हूंदे तुंहिंजो केरु बि नालो कोन वठंदो, छो जो मुंहिंजो नालो आहे कमर ऐं मां मज़लूमनि जे लाइ ॾमर। हा दा साईं, सिर्फ़ असां जीऊं, रत मज़लूमनि जी पीऊं। दादर के हाल वाल सखरारे वाणे जो? लाला उहो त साठ कैद मन बैंक वारे पैसा मैनेजर न जान। लाला तू पाण पैसा पहुचाए वियो, तू बेफिक्र थी त पोइ ठीकु आहे। अस्सलाम वालेकुम लाला। वालेकुम अस्सलाम। साला महबूब लाला खेर लॻो पियो आहे, तूं ॿुधाए ख़ुशि लॻो पियो ई न? महबूब असां ने अलाह खेर कयो आहे, तूं हाल वाल ॾे। खेर में अचण थियो आहे लाला, ॿियो सभु खेर आहे। सुभाणे असांजे ॻोठारो वॾेरो शहबाज खान असां वारे लाड़े तां क्रास थींदो, जेको 7 लख रुपया साण हूंदसि। हिन जे करे मां पूरे आयो आहियां। इहो दाव नाहे विञाइणो महबूब, असांखे बि घणा ॾींहं थिया आहिनि शिकार न लॻो आहे। हा महबूब, इहो शिकार हरगस न विञाईंदासीं, त पोइ इहो शिकार असां ज़रूरु कंदासीं। त पोइ लाला तव्हां सुभाणे तयारु रहिजो, जीअं ई मां तव्हां ॾे सुभाणे ईंदुमि इहो शिकार गॾिजी कंदासीं। त पोइ मां हाणे हलां थो। तुंहिंजो इंतज़ारु असांखे रहंदो।
महबूब मूंखे शक न पर पक ही त इहो कुत्ते वारो चकु तूं ई हणी सघींदो। जेको माल अथई इते कढी ॾे। अरे घणो वात न हण, जेके बि तूं पैसा ॾियो वठी आयो आहीं सभु ॿाहिरि कढ, न त गोली सीने में नी सफ़ा परून करे छॾींदोसांइ। अरे पैसा कढो, घणी बक बक न कर, घणो ई गरीबन जो रत पीतो अथव। जल्दी कर, देर थी थे। कुछ भी काने। अरे वठो तलाशी। अचो। शहबाज खान काफी परेशान पियल खेर त आहे बाबा, कम थियो या न? छा वॾा, इहो छोरो महबूब जेसि ताईं आहे न असांजो को बि कमु सही न थींदो। छो वॾा वरी कयो न छोरे को मसइलो? छा वॾा, जीअं ई मां अचां पियो इहो छोरो महबूब धाड़ेरनि सां गॾु अची मूंखां समूरा पैसा कचिया अथई। बाबल साईं, मूंखे बि इहा पूरी पक हुई त इहो छोरो कंदो का गड़बड़, कसम पेट जो। छा इन छोरे जी एतिरी जुरत? महबूब तो इहो सुठो न आहे कयो। हाणे इन छोरे खे असां चङी तरह सबक सिखाईंदासीं। हा वॾा, जेसि ताईं इहो छोरो महबूब असांजे ॻोठ में ज़िंदा हूंदो तेसि ताईं असां लाइ मसला पैदा कयो। तूं कंहिं ॻाल्हि खां न घबराए, इन छोरे जो जल्द खां जल्द बंदोबस्त कयूं था। राणी, आखिर तू मुंहिंजी मोहबत के छो नथी समझी? मां तोखे केतिरा चक्कर झलियो आहे, मुंहिंजी मोहबत सिर्फ़ दिलबर सां आहे। राणी, हिन दुनिया में मां ई त आहियां जेको तोसां सची मोहबत थो कयां। मूंखे मां चयो आहे न त मां कॾहिं बि तुंहिंजी न थी सघंदो, छो मुंहिंजी दिलि में सिर्फ़ दिलबर ई रहे थो। दिलबर दिलबर, आखिर तू दिलबर में छा ॾिठो आहे जो दिलबर जी तू जान ई नथी छॾी? सिर्फ़ हुन मूंसां सची मोहबत कई आहे, मां हुनजी आहियां ऐं हू मुंहिंजो आहे। राणी, इन ॻाल्हि खे ॾिसंदासीं त तूं दिलबर जी या मुंहिंजी। कमदार, इहो कहिड़ो पखी आहे जेको असांजी जागीर में नाज़ कंदो थो अचे? होतार, असांजी जागीर में त अहिड़ो को बि पखी कोन्हे, कसम पेट जो। अरे बेवकूफ़ हूड सूड। बाबल साईं, इहा त सूमर जी भेण आहे जेका अचे थी, कसम पेट जो। जे हुकुम कयो त वठी अचां। न कमदार न, तकड़ न, इन हुस्न जी देवी ॾे अॼु असीं पाण हलंदासीं। तव्हां केरु आहियो जो मुंहिंजो रस्तो रोकियो अथव? छोरी, ज़बान संभाले ॻाल्हाए, तुंहिंजी ड्यूटी कर साईं, कसम पेट जो। सुना साईं, मां हिन ॻोठ जो ज़मींदार आहियां। हा, मूंखे ख़बर आहे, हिन ॻोठ जे बेहया ऐं बेशरम वॾेरे सां ॻाल्हाए रही आहियां। छोरी, ज़बान संभाले ॻाल्हाए, कसम पेट जो। न कमदार न, छॾे ॾेसि हिन हुस्न जी देवी खे जेको वणे सो ॻाल्हाए। राणी, छा ॻाल्हि आहे जो परेशान वेठी? दिलबर, मायूस न आहियां मां, बसि कंहिं माण्हुनि मुंहिंजो अॻुवतो हुयो। राणी, उहे ॿुधाए केरनि जेके तुंहिंजो रस्तो रोकियो अथनि? हा दिलबर, उन ॻोठ जो वॾेरो हुयो सिजावल खान, जंहिं मुंहिंजो
अॻु तूं हा ऐं मुंहिंजी बेइज़ती पे कई। हा राणी, इहो जे सच आहे त हिन वॾेरे खे ॾाढो ॾुखियो पवंदो। न दिलबर, तूं उन्हनि खे छॾे ॾे, मां उन्हनि सां पाण मुंहुं ॾींदसि। मां तुंहिंजी आहियां ऐं तुंहिंजी ई रहंदसि। राणी, इहा तूं ॻाल्हि करे मुंहिंजे त कपड़नि खे बाहि लॻी वई आहे राणी, पर तूं न, उन्हनि खे हाणे पाण ॾिसंदुसि। तूं त छो आयो आहीं? हा, मां पाण न, पर मूंखे तुंहिंजी हिते मोहबत अची आई आहे। मोहबत मुंहिंजो सुठो हिन में आहे त हितां निकिरी वञ। मुंहिंजो भाउ या दिलबर आयो न त तुंहिंजो ख़ैर न आहे। न मां तुंहिंजे भाउ खां थो डिॼां, न वरी तुंहिंजे दिलबर खां। मां त तुंहिंजे इश्क में चरियो थी वियो आहियां, चरियो। मूंखे त ख़बर आहे मुंहिंजी मोहबत हुन दिलबर सां आहे, पर तूं मुंहिंजे पोयां पंहिंजी ज़िंदगी छो थो तबाह करीं? हिकु दफ़ो न, पर 1000 दफ़ा तोखे चयो आहे त मां तोसां दिलबर खां वधीक मोहबत थो कयां। आख़िर तूं मुंहिंजी जान छॾींदी कॾहिं? मां त तुंहिंजी ईअं क़यामत ताईं जान न छॾींदुसि, छो त मां तोसां सची ऐं पकी मोहबत थो करियां। राणी, चङो मां हलां थो, जेसि ताईं तूं मूंखां प्यार में हा न कंदीअ, तेसि ताईं तुंहिंजो मां ईंदो रहंदुसि। दास जावल काफ़ी परेशान भी लगो पिया। अदा साईं, अहिड़ी का बि ॻाल्हि न आहे। दादा, का त ॻाल्हि ज़रूर आहे। अहिड़ी का बि ॻाल्हि न आहे। होतार खे इश्क लॻी वियो आहे, कसम पेट जो। लॻे थो कमदार जी सही ॻाल्हि आहे। जेकॾहिं तोखे इश्क लॻी बि पियो आहे, उहा असां सां सिधी ॻाल्हि कर। उहा कहिड़ी ख़ुशनसीब छोकिरी आहे जंहिंसां तव्हांजी दिलि थी वई आहे। तव्हां जे पुछो था त मूंखे वाकई इश्क थी वियो आहे। त पोइ सही आहे। उहा छोकिरी केरु आहे ऐं किथे रहंदी आहे? हा दा, उहा असांजे ॻोठ में ई रहंदी आहे ऐं सूमर जी भेण आहे। पोइ अदा जल्द खां जल्द घोट थींदे। जेकॾहिं इहा ॻाल्हि आहे त तुंहिंजी शादी हुन छोकिरी सां कराए, तोखे मोड़ मां पाराईंदुसि। सुभाणे ई सूमर खे घुराए मुंहिंजे रिश्ते जे लाइ हुन खां घुर कयो। पोइ ठीकु आहे, तव्हां को बि टेंशन न कयो। उहा छोकिरी तुंहिंजी कुंवार बणंदी। वे सुमरा वे। तारा खेरा में घुराए था मूंखे। सूमर, तुंहिंजी भेण का आहे छा? अरे सर, मूंखे भेण आहे। तुंहिंजी भेण खे मुंहिंजे भाउ सिजावल ख़ान पसंदि कयो आहे ऐं मां थो चाहियां त तुंहिंजी भेण जो संग मुंहिंजे भाउ खे ऐं हू पाण में शादी कनि। इन में तव्हांजो छा ख़्यालु आहे? हा सुमर, मुंहिंजी भेण हिन हवेली में राज कंदी, राज ऐं ॾुखियो ॾींहुं न ॾिसंदी। सूमर, सोची छा थो? भाग थो वरई भाग। तुंहिंजूं तत हरी आङिरियूं कीह में हमें कसम पेट जो। पैसा इहो कॾहिं बि न थींदो। मुंहिंजी भेण जो रिश्तो दिलबर सां थियल आहे। मुंहिंजी भेण दिलबर जी आहे ऐं दिलबर जी रहंदी। सूमर, तुंहिंजी भेण दिलबर सां शादी त कोन कई आहे न? तूं पंहिंजी भेण जो रिश्तो असांखे ॾे। तुंहिंजी भेण खे असां वॾो सुखियो रखंदासीं, तोखे माला माल बणाए छॾींदासीं। उमर, तुंहिंजी भेण हिते लखनि सां खेॾंदी, लखनि सां। तुंहिंजी इहा न असां ई बर्दाश्त कई आहे। असांजो भाउ सिजावल हुजे हा, हिते ई मारे छॾई हा।
एतिरो ॾाढ चङो न आहे। मुंहिंजी भेण दिलबर जी आहे ऐं दिलबर जी रहंदी। इहो रिश्तो मूंखे मंज़ूर न आहे। मां हाणे हलां। सूमर एतिरो यादि रखजांइ, इहो रिश्तो तोखां ज़रूर वठंदासीं असां, छो जो मुंहिंजो नालो आहे कमर ऐं मां मज़लूमनि जे लाइ दमर। तव्हां हिते कीअं? तूं केरु थींदो आहे असांखे रिश्ते खां इनकार करण वारो? अॼु ताईं हिन सॼे ॻोठ में असांखे कंहिं जवाबु ॾिनो आहे? तूं इनकार करे पंहिंजे मौत खे दावत ॾिनी आहे, दावत ॾिनी आहे। मां चयो आहे न तव्हांखे, मुंहिंजी भेण जो रिश्तो दिलबर खे ॾिनल आहे। त पोइ तुंहिंजो रिश्तो मौत सां थो कयां। रिश्तो तू न ॾिने? तूं रिश्तो न ॾिने? रदो मरी वेंदुमि, पंहिंजी भेण जो रिश्तो न ॾींदुमि। पोइ मर। हिनखे कंहिं मारियो आहे? हिनखे वॾेरे मारियो आहे। हाणे वञे पहुता। जा मसद सजावल खान वाट भजा कसम पेट सजावल खान तू इन ॻोठ ते ज़ुल्म कन अञा ताईं बंदि न आहे कयो। तूं इहो शायदि सोचियो ई न हो त मौत मूंॾे बचणो आहे। सजावल अॼु तूं मरंदे। सिर्फ असां जियूं रत गरीबन जो पियूं। महबूबड़ा ॻोठ मुंहिंजो, राज मुंहिंजो, तूं केरु थींदो आहीं मूंखे झलण वारो? त मां छा कयां थो छा नथो कयां? सजावल खान बेगुनाह रत वारे खे रब पाक बिनाए बख़्श कंदो। अॼु मां तोखे कीअं माफ़ कंदुसि? हिकु खून आहे सूमर जो, असांजो ॻोठ आहे, असांजो राज। केरु चवण वारो आहे? त पोइ तव्हां ज़ालिम माण्हुनि खे हिन धरती ते रहण जो को हक़ न आहे, को हक़ न आहे। सिर्फ असां
जियो रत मजलूम पियो रिस तव्हांजे भाउ जे मौत जो ॿुधी ॾाढो ॾुख थियो। वॾा वॾा सब्र कर हाणे छा थींदो सब्र खां कमु वठ सब्र शाहबाज खान मां कीअं सब्र कयां मूंखे सब्र नथो अचे अदे जी मां हिकिड़ी ख्वाहिश बि पूरी न करे सघियुमि। रिस घणी रोअण मां कुझु न वरंदो बस दुआ कयो त अल्लाह जन्नत नसीब करे। अताला तूं त चवी थो त असां सब्र कयूं पर असां खां सब्र कोन थो थिए। उन्हनि ज़ालिमनि मुंहिंजे भाउ प्यारे खे वॾी बेदर्दी सां मारे छॾियो वॾी बेदर्दी सां। तव्हां सही था चओ नंढे पुतार खे ज़ालिमनि बेदर्दी सां मारियो आहे कसम पेट जो। नथा साईं ज़ालिमनि असांजो भाउ मारे असांजी सॼी बांह कटे विधी आहे सॼी बांह। रुगो तव्हां इजाज़त ॾियो त हिन ज़ालिमनि खे अंजाम ते पुॼायांसि अंजाम ते। न सिजावल खान न थोरो सब्र में कमु वठ। पहिरियां ई मां पंहिंजो भाउ विञाए वेठो आहियां हाणे मां तोखे विञाइण नथो चाहियां। त पोइ असां हथ ते रखी वेही रहूं ऐं इन्हनि ज़ालिमनि खे छॾे ॾियूं असां। न शाहबाज खान न हाणे जोश मां कमु न पर होश मां कमु वठंदासीं होश मां। मुंहिंजो नालो आहे कमर ऐं मां मज़लूम जे लाइ डमर। कमदार जांच वरतई चोरी हिते थी रहे या ॿिए पासे ॾे। बाबला साईं छोरी ऐं दिलबर कोठ में था रहनि कल्ह ॾिसी आयो आहियां कसम पेट जो। त पोइ अॼु ई न छोरे दिलबर खे ऐं छोरी खे पूरो था करे चऊं। शहबाज अॼु ई हली उन छोरे ऐं चोरी खे ख़तम कंदासीं छो जो मुंहिंजो नालो आहे कमर ऐं मज़लूमनि जे लाइ डमर। राणी हिन ज़ालिम ज़माने ॾाढो ॾुखायो आहे। हा दिलबर मां बि हिन ॾुखनि मां ॾाढी तंग थी पई आहियां। राणी जल्द खां जल्द तूं मां हाणे शादी कंदासीं। अॼु तुंहिंजी ज़िंदगीअ जा ॾींहं पूरा थी विया आहिनि। हा दिलबर तूं अॼु मरंदे। दिलबर खे मारण खां अवल तव्हां मूंखे मारियो। चोरी अॼु तुंहिंजो शौक़ असां पूरो कंदासीं। राणी मूंखे नई ख़बर त तुंहिंजी दिलबर सां मोहबत हुई पर मां ग़लति दिलबर
मुझे मोए का पोइ इन ज़ालिमनि खे तूं ज़रूर मारींदे। जो केर भी न बचंदो। दिलबरा तू भी कोन बची सघंदे। अज न बचंदे। अजय दी शाबाश है। वो मां पुटी न जणियो जो दिलबर ऐं रानी के जुदा करे। मुझो नालो आहे कमर। मुते पयो मज़लूम जो कमर। कमदार पे तू अचाई थी। पार करे बेटे जो कसम। थोड़े तो खेर है ना रानी दुनिया जी का भी ताकत तोखे मुखे अलग नथी कर सके।